म्यूनिसिपल कमेटी दाद जे लेवर स्टाफ खे ईद कपड़ा ॾिना पर सिलाई न ॾियण सां मुलाज़िमनि खां दाहूं कढाए छॾियूं। दाद मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदाचरण। दाद म्यूनिसिपल कमेटी जे बाख़बर ज़रियनि मां मालूम थियो आहे त म्यूनिसिपल कमेटी जे ग़रीब लेवर स्टाफ जे मुलाज़िमनि ईद जूं वर्दियूं रखियूं वयूं। म्यूनिसिपल कमेटी दाद चेयरमैन खे पंहिंजे ई ऑफिस जे अकाउंटेंट ऑफिस CMO यूनियन अॻवाननि मिली भगत करे पंहिंजनि ई मनपसंद लेवर स्टाफ जे मुलाज़िमनि में कपड़नि समेत सिलाई बि ॾियारी वई। लेवर स्टाफ जे 250 मुलाज़िमनि खे ईद कपड़ा न ॾिना विया पर 250 मुलाज़िमनि खे 20 लख सिलाई जा न ॾिना विया। मुलाज़िमिन जी दाहूं निकिरी वयूं। चेयरमैन अकाउंटेंट CMO ऐं यूनियन जी मिली भगत सां म्यूनिसिपल कमेटी जे 20 खां 25 मुलाज़िमनि जी गुज़िरियल 6 महीननि खां पघारुनि खां महरूम करे छॾियो आहे। चेयरमैन ऐं अकाउंटेंट ऑफिसर CMO यूनियन जी मिली भगत सां काफ़ी मनपसंद मुलाज़िम वीज़ा ते मोकिलण जो बि इंकशाफ। मुलाज़िमनि जो पघार बंदि, मुलाज़िमनि खे वीज़ा ते मोकिलण, मशीनरी मुकमल तबाह, गाॾियुनि ऐं लाइटिंग गाइब। 24 लोडर रक्षाउनि मां 13 लोडर रक्षा बाक़ी, 11 लोडर रक्षा बि मनपसंद जे इलाइक़े जो गंद किचिरो खणी रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहं खां हिन महल ताईं मुसलसल बरसाति पवण सबबि चेयरमैन समेत अकाउंटेंट CMO ऐं अमलो मशीनरी समेत गाइब थी विया आहिनि। शहर में हिन वक़्तु हलंदड़ बरसाति ऐं शहर जी सूरतहाल दादू जी अवाम अॻियां ॾिसी सघो था वीडियोज़ में।